नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो की रिपोर्ट मुताबिक ठारू शाह अस्पताल बदनाम ज़माना जैंखे इंसान मां नफ़रत आहे। MSA डॉक्टर तमीज़ुद्दीन मेमन DO जे आशीर्वाद सां मज़लूम औरतुनि सां ज़ुल्म करण लॻो। वॾी ॻाल्हि त सालनि खां एक्सरे मशीन अल्ट्रासाउंड मुकमल बंद, सोलर सिस्टम MS जे कमरे खां अलावा बाक़ी तक़रीबन ख़राब, स्टाफ मजबूर। इन ज़ुल्म जे गर्मीअ में मरीज़ तड़पण लॻा। MS डॉक्टर तमीज़ुद्दीन मेमन पंहिंजी AC रूम में उगूर निंड। ध्यानु रहे त पूरे महीने में दवा सिर्फ़ 5 ॾींहं नाले मात्र, बाक़ी ॾींहंनि में दवा जो नालो निशान न मिलंदो। हर ॿिए टे ॾींहं में स्टाफ सां मरीज़नि जी मामूली मामूल बणियल। ज़ुल्म जी महांगाईअ में असां पेट तारण में पूरा आहियूं, किथां दवा वठूं। सरकारी अस्पताल जो ही हाल, ग़रीब काॾे वञनि। मरीज़नि जूं दाहूं, MS जी कन ते जूअं बि नथी चुरे। ठारू शाह अस्पताल में केतिरा ई डॉक्टर आहिनि, लेकिन तक़रीबन वीज़ाउनि ते गुम। ठारू शाह जे सियासी समाजी तंज़ीमुनि मुतालबो कंदे चयो त करप्ट MS खे फौरी तौर ते हटायो वञे। आला इदारनि खां घुर ठारू शाह ऐं आसपास जी अवाम जी सहूलियत बहाल कई वञे। करप्ट MS खे कानून जे कटहरे में आंदो वञे।